उडेरो लाल लग उमरसान थाणे जी हद में पुलिस जी मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ रिक्शा ड्राइवरनि पारां एहतजाज कयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि ॻोठ ताहिर हिंगोरो जो रवासी रिक्शा ड्राइवर सद्दाम हिंगोरो जे इल्ज़ाम हयो आहे त पुलिस एहलकारनि खेसि बिना जवाज़ रोके तलाशी दौरान ज़बरदस्ती रक़म कढी वरिती ऐं मौतमार धमकियूं ॾिनियूं। एहतजाज कंदड़ में सद्दाम हिंगोरो, असगर अली हिंगोरो, वकार हिंगोरो, जगू कोल्ही, जावेद माछी, सिकंदर हिंगोरो ऐं ॿिया शामिल हुआ। मुज़ाहिरीन जो चवणु हो त उमरसान थाणे जी पुलिस पारां कैसर सीहड़ो स्टाफ ते रोज़ाने जी बुनियाद ते चेकिंग जे नाले में रिक्शा ड्राइवरनि खां मुबैना तौर रिश्वत वरिती वञे थी ऐं जेके ड्राइवर रक़म ॾियण खां इनकार कनि था तन खे तशद्दुद जो निशानो बणायो वञे थो। एहतजाज कंदड़नि मूजिबि गुज़िरियल राति जॾहिं रिक्शा ड्राइवर सद्दाम हिंगोरो टंडो आदम मां घर जो सामान खणी पंहिंजे ॻोठ तरफ़ वञी रहियो हो त उमरसान थाणे जी पुलिस मोबाइल खेसि रोके सरेआम ग़लीज़ गारियूं ॾिनियूं। हिन जो इल्ज़ाम आहे त तलाशी जी आड़ में पुलिस एहलकारनि सद्दाम हिंगोरो जे खीसे मां रक़म कढी वरिती ऐं खेसि मौतमार धमकियूं पिणु ॾिनियूं, जंहिं सबबि रिक्शा ड्राइवर शदीद ख़ौफ़ ऐं ज़हनी परेशानी जो शिकार थी विया। मुज़ाहिरीन जो वधीक चवणु हो त अहिड़ा वाक़िया रुॻो हिकु ड्राइवर सां न पर केतिरनि ई ग़रीब महिनतकश रिक्शा ड्राइवरनि सां रोज़ जो मामूल बणियल आहिनि, जंहिं सबबि इन्हनि जो रोज़गार ऐं इज़त ॿई ख़तरे में अची विया आहिनि। एहतजाज कंदड़नि एसएसपी टंडो अलियार खां फौरी तौर मामले जो नोटिस वठण, मुबैना तौर पुलिस एहलकार ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करण ऐं मुतासिर रिक्शा ड्राइवर सद्दाम हिंगोरो खे इंसाफ़ फ़राहम करण जो पुरज़ोर मुतालबो कयो। मुज़ाहिरीन ख़बरदार कयो आहे त जेकॾहिं खेनि इंसाफ़ न मिलियो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। उमरसान पुलिस, उमरसान पुलिस, उमरसान पुलिस, उमरसान पुलिस, उमरसान पुलिस, उमरसान पुलिस। भाई उमरसान जी पुलिस रस्ता रोक करियो, गरीबन का पैसा पूर करे थी ऐं धाड़े ना रोक ॾे बीठा न रस्तनि ते ऐं रक्शे वारनि खे वॾनि माण्हुनि खे कंहिंखे रोकिनि कोन था। जेके मज़दूर माण्हू आहिनि रक्शे वारा आहिनि उन्हनि खे तंग करे उनजा पैसा उन्हनि लाइ बदतमीज़ी कंदा ऐं उन्हनि खे जेको आहे सो गार गंद उन्हनि सां कंदा। राति बि असांजे हिकिड़े छोकिरे खे रस्ता रोक करे पुलिस 2000 रुपया उन खां फुरिया आहिनि ऐं गार गंद अलॻि कयो अथनि ऐं उन लाइ बदतमीज़ी कई अथनि ऐं उनखे थापा थूकी बि अलॻि कई। राति मूंखे रुकावट कई अथनि हिते उमरसान जी पुलिस हुई, मूंखे रुकावट कई अथनि, मूंखे गार गंद कयो अथनि, मूंसां बदतमीज़ी कई अथनि, मूंखां पैसा फुरिया अथनि ऐं उन जे बावजूदि मूंखे चयो अथनि त ॿीहर तो गाॾी त हलाई आहे, टेप वग़ैरह तो हलायो तोखे असीं ईअं गाॾी वाॾी भञी ॾींदासीं, ईअं कंदासीं। ईअं